अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। तालका दौड़ जे ॻोठ वरियाम जे खूह जा रहवासी अता मोहम्मद महर, नजमा महर, साहबजादी महर सकरंड अची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ जो हिकु पुलिस एहलकार अयाज़ महर असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त हुन जी ड्यूटी दौड़ में आहे। हू असांजे घरनि ते राति जो फायरिंग करे थो ऐं कूड़ियूं एफआईआरूं करे फासाइण चाहे थो, जॾहिं त ज़मीन ते धमकियुनि दौरान असां हुन जी वीडियो रिकॉर्ड कई, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त हू पिस्तौल खणी असांखे ज़मीन ते फायर करे डेॼारे थो। हुननि चयो त असां DIG इरफान बलोच, SSP अमीर मसूद ऐं आला इख्तियारनि खे गुज़ारिश था कयूं त हुन पुलिस वारे मां असांजी जान खे ख़तरो आहे। असांजी जान बचाए इंसाफ़ ॾिनो वञे, जे न त ॿी सूरत में असां पाण खे बाहि ॾेई साड़ींदासूं, जंहिंजी ज़िम्मेवार हितां जी इंतज़ामिया हूंदी।